गवर्नमेंट सेकेंडरी स्कूल के नुमाइंदा तंजीम गस्टा तालके मठियारी की इलेक्शन चेयरमैन मुनीर हुसैन कासकेली जी निगरानी में थी गुजरी, जंहिंमें अलनू पैनल जा समूरा उहिदेदार बिना मुकाबले कामयाब करार ॾिना विया। इन ॾस में गस्टा इलेक्शन कमेटी जे चेयरमैन मुनीर हुसैन कासकेली पधराई में ॼाणायो आहे त अलनू पैनल जे मुकाबले में मुक़ररा वक़्त ताईं कंहिं बि उम्मीदवार पारां फॉर्म न भराइण सबबि अलनू पैनल खे तालके मठियारी ते कामयाब करार ॾिनो वियो आहे, जंहिंमें सदारत लाइ सैयद मोहम्मद शाह, सीनियर नायब सदर शकील अहमद गाहोर, नायब सदर गुलाम मुस्तफ़ा JM चना, जनरल सेक्रेटरी अब्दुल करीम नूह पोटो, जॉइंट सेक्रेटरी दोस्त मोहम्मद खजानची मुजफ्फर नूर नूह पोटो, प्रेस सेक्रेटरी मोहम्मद तैयब हिंगोरो ऐं ऑफिस सेक्रेटरी लाइ हसनैन मुस्तफ़ा बिना मुकाबले करार ॾिना विया आहिनि। उन मौके ते सीनियर उस्तादन आचर कासकेली, अब्दुल कयूम नूह पोटो, हबीब खोसो, गस्टा इलेक्शन कमेटी जे नामज़द चेयरमैन मुनीर कासकेली ऐं ॿियनि पारां चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकूं ॾींदे चयो त गस्टा सिंध जे उस्तादनि जी वाहिद नुमाइंदा तंज़ीम आहे जेका उस्तादनि जे हक़नि जी जाखोड़ सां गॾु सिंध जे ॿारनि जी तालीम लाइ पिणु जाखोड़ कंदी रही आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।